नाज़रीन तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त तलहार में भवानी शुगर मिल भरिसां ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें गोलियूं लॻण जे नतीजे में नाज़िया ज़ाल निसार माछी मारिजी वई आहे, जॾहिं त भावल माछी समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल माछी बिराज जे माण्हुनि तलहार में शटरबंद हड़ताल कराए औरत जो लाश बदीन बस स्टॉप ते रखी धरणो हणी रहिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तलहार जो रिपोर्टर मजी लाल। जी मजी, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी नौशीन, अॼु तलहार में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी वियो, जंहिंजे नतीजे में हिकु औरत नाज़िया गोली लॻण सबबि मौके ते फ़ौत थी वई, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। संदसि मुड़ुसु निसार अली माछी ऐं संदसि सौटु बिलावल माछी उहो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन्हनि खे हैदराबाद पहुचायो वियो। ऐं हिन सॼे झेड़े खां पोइ जॾहिं फायरिंग थी, उन फायरिंग खां पोइ हिन ज़ख़्मी थियण खां पोइ माछी बिरादरी जा सभई माण्हू निकिरी आया रोडनि ते, शहर बंदि कराए छॾियो ऐं धरणो हणी ऐं बदीन बस स्टॉप इशारा बंदि करे छॾियूं, रोड बंदि करे छॾियूं ऐं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुसलसल मुअतल रही। मजी, अव्हां जी महिरबानी।